नाज़रीन, टंडोला यार वेझो संजर चांग वारे इलाइक़े में एक अहिड़ी मिसाली औरत बि रहे थी जेका मिटी में जदीद तर्स जो चुल्हो ठाहिण जो फ़न ॼाणे थी। माई दानी कोल्ही जी अहिड़ी महारत सबब समाजी तंज़ीम जे सहकार सां माई दानी कोल्ही अंग्रेज़ औरतुनि खे चुल्हो ठाहिण जी ट्रेनिंग ॾियण लाइ लंडन पिण वई। उन ई हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे ग़ुलाम रसूल नूहड़ियो। जी बिल्कुल, हिन वक्त आऊं टंडोला यार वेझो संजर चांग भरिसां जेको हिकिड़ो नंढड़ो ॻोठु आहे पुनू कोली जो, उते मौजूदु आहियां। हिते हिकिड़ी मिसाली औरत जेका मौजूदु आहे मूंसां गॾु, जेका हिकिड़े नंढड़े ॻोठ मां थींदी, जेका लंडन ताईं पहुती ऐं लंडन ताईं पंहिंजो हुनर जेको आहे, जेकी पंहिंजे हथ जो हुनर आहे, जेके चुल्हो ई तव्हां बैक में ॾिसी सघो था, हिकिड़ो चुल्हो आहे जेको मिटी सां उहो चुल्हो ठाहियो वियो आहे। ऐं उहो जेकी शहर में जेकी गैस या चुल्हा हूंदा आहिनि उन ई तरह जेकी चुल्हो ठाहियो वियो आहे। ऐं इन चुल्हे में जेको आहे हिकिड़ी चिमनी ॾिनी वई आहे, जेको धूंअं जेको आहे उहो धूंअं बि ॿाहिरि निकितो। अधी जेका असां सां गॾु मौजूदु आहे, जेका हिन ॻोठु हिकिड़े नंढे ॻोठ मां थींदी लंडन ताईं पहुती ऐं समाजी तंज़ीम जे ताउन सां जेको आहे लंडन पहुती। ऐं उते लंडन कीअं पहुती, अधी असां सां गॾु मौजूदु आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ जो शौक़ु आहे चुल्हो ठाहिण जो कॾहिं खां पैदा थियो, कीअं जेकी ज़हन में आयो, या जेकी आइडियाज़ आहिनि उहे कंहिंजा आहिनि। अदी हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे, असां हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो छा चवणु आहे। अदी, तव्हांजो हीअ जेकी चुल्हो ठाहिण जो शौक़ु आहे, हिन चुल्हो ठाहिण में तव्हांखे केतिरो वक़्तु लॻो? चुल्हो ठाहिण खां पोइ जेको आहे हीअ शइ जेका तव्हांजी ॿुधण में अचे पियो त नेट ते अचण खां पोइ हिकिड़ी समाजी तंज़ीम पारां जेको तव्हांखे लंडन ताईं तव्हां पहुता, तव्हां हिकिड़ी ॿारहाड़ी जी औरत जेको लंडन ताईं जो सफ़र तव्हांजो कीअं रहियो? असांजो हीअ असांजे ही चुल्हो आहिनि, ही चुल्हनि में असां ही फ़ाइदे वारी शइ आहिनि। फ़ाइदे ही नंढो ॿार ही सड़ी सघे थो, हिन में पेर कोन थो सड़ी सघे, पाण कोन थो सड़े, माई खे गरमाश कोन थी लॻे, धुओं कोन थो लॻे, माई अखियुनि सां अंधी कोन थींदी। हा, इहो फ़ाइदो इहो आहे चुल्हनि जो। हू ही चुल्हे जे दिमाग़ ऐं मां पंहिंजे दिमाग़ खां ठाहियो मूं। हा, पोइ ही ठाहियो, पोइ ॻोठ में हाणे वञा थी, अॻिते वञा थी, ॻोठ में चए था असांजे ॻोठ में वञ टेलिंग ॾियां। पोइ टेलिंग ॾे, माइयुनि खे गॾु करे माइयुनि खे ऐं टेलिंग ॾियां चुल्हनि जी, टेलर मास्टर इन जी आऊं आहियां। लंडन ताईं चयो अंग्रेज़ चयो था उहो गैस वारो चुल्हो आहे, उनमें गैस थिए थो, हिन में गैस कोन थो थिए, गैस कोन थिए, ही फ़ाइदे वारी शइ आहे। असां हिते पुगा ही जास्मिन नारी मैडम, उहो खणी वई असांखे गॾु, उहो असांखे टेलिंग दी ॻोठ में चयो की तव्हां हिते अहिड़ो ठाही, असांखे हिते ठाहे ॾे, अंग्रेज़नि खे टेलिंग ॾियणी आहे। जहाज़ में विया, जहाज़ में पहिरीं वई ऐं कराची सां वई राति जी 10 बजे ऐं वीज़ा ठाही, ॿाहिरि निकिती। पोइ राति जो सवेर 4 बजे जहाज़ रवानो थी वियो। उते असां रहिया 15 ॾींहं। हा, अंग्रेज़नि खे टेलिंग ॾिनी, अहिड़ो चुल्हो ठाहे ॾिनो। हाणे चए था कतर वञिणो आहे। हा, साॻी टेलिंग ॾियणी आहे। हींअर अंग्रेज़ आया, हींअर ऑस्ट्रेलिया जा आया आहिनि, लंडन जा आया आहिनि, अमेरिका जा आया आहिनि, चीन जा आया आहिनि, 4-5 मुल्क ॻोठनि जा आया हुते। नाज़रीन, तव्हां माई दानी जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिन चवणु आहे त हीअ जो चुल्हो आहे उन चुल्हे जो इहो बचाव आहे त हिन में हिकिड़ो त गैस न थींदो आहे, ॿियो त रध बचा में जेको औरतुनि खे तमामु सहूलियत मुहैया थींदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिन गैस जेकी चुल्हो आहे उन मां जेकी आहे, जेकी धुओं आहे, जेकी उहो जेको आहे हिते माहौल खे जेको आलूदा न कंदी आहे, उन धुओं जेको आहे ॿाहिरि वेंदो आहे। ऐं हिन जो चवणु आहे त हीअ चुल्हो ठाहिण खां पोइ जेको आहे हिकु समाजी तंज़ीम पारां जेको हिन चुल्हे खे ॾिसण खां पोइ मूंखे जेको आहे लंडन घुरायो वियो। ऐं उते लंडन में जेको आहे उते ई जेको अंग्रेज़ आहिनि उन्हनि खे जेका मूं हीअ चुल्हो ठाहिण जी जेका ट्रेनिंग ॾिनी वई, उन ट्रेनिंग खां पोइ जेको 15 ॾींहं जेको आहे लंडन में रहियसि। लंडन खां पोइ हाणे वरी पंहिंजे वतन पहुती आहियां, पंहिंजे देश पहुती आहियां। हिते बि जेको आहे उन NGOs उन समाजी तंज़ीम जे ताउन सां जेको आहे हिते जे रहवासियुनि, हिते ॻोठाणनि खे जेको आहे अहिड़ा चुल्हा ठाहिण जी ट्रेनिंग ॾेई रही आहियां, ट्रेनिंग मास्टर आहियां हिन वक़्तु। ऐं हिन जो इहो बि चवणु आहे त कुझु वक़्त खां पोइ मूंखे जेको आहे कतर मुल्क में बि घुरायो पियो वञे, ऐं कतर वेंदुसि। ऐं कतर में बि जेको आहे कतर जे औरतुनि खे जेको आहे हिते ट्रेनिंग पियो ॾींदुसि।